अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 59 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 60 किस्त नंबर 22। दोस्तों हिन सीन में तव्हां सालू ख़ान ते गौर कयो ऐं दोस्तों हिन साॻिए ड्रामे में वरी पुलिस ऑफिसर खे जेको रोल ॾिनो वियो आहे दोस्तों हुन पुलिस ऑफिसर ते बि तव्हां गौर कयो। दोस्तों सालू ख़ान ऐं पुलिस ऑफिसर हिकु ई आहिनि। दोस्तों हिकु ई माण्हूअ खे ॿ रोल ॾिना विया आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते सालू ख़ान ऐं पुलिस जो जवान सिपाही हिकु ई आहिनि। दोस्तों हिते हिन सालू ख़ान खे कलर बलर करे तयारु करे वियो आहे पर माण्हू हिकु ई आहे। दोस्तों हिकु ई माण्हू खे ॿ रोल ॾिना विया आहिनि। दोस्तों मुंहिंजी नज़र में त हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। ऐं दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 61 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां होतूअ ते गौर कयो त हिते रईस नवाब ख़ान होतूअ खे मार कुट करे घोटा सोटा ॾेई हिते छॾियो खणी आहे त दोस्तों उन वक़्तु होतूअ जे वात मां को बि रतु वहंदल नज़र कोन थो अचे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त जंहिं वक़्तु नवाब ख़ान होतूअ खे घोटा सोटा ॾेई मार कुट करे छॾे ॾिनो आहे त उन वक़्तु होतूअ जे वात वटां को बि रतु वहंदे नज़र कोन थो अचे। ऐं दोस्तों जॾहिं हीउ ॻोठु थो पुॼे त उन सीन में तव्हां ॾिसो हाणे त होतूअ जे वात मां रतु पियो अचे। दोस्तों पहिरें सीन में जॾहिं रईस नवाब ख़ान होतूअ खे मार कुट करे छॾे ॾिनो हुयो त उन वक़्तु को बि रतु कोन हुयो। ऐं दोस्तों जॾहिं होतू पंहिंजे ॻोठु पहुतो त उन वक़्तु होतूअ जे वात मां रतु कीअं आयो? छा वाट ते घस ते होतू पंहिंजो पाण खे कुटींदो मारींदो पियो आयो? बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 62 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां केरु हिन लठ खे चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां हिते कैमरा जे फ्रेम में कोई लठ जी चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 64 किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन औरत ते गौर कयो त हीअ औरत हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रही आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीअ औरत हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रही आहे। दोस्तों बाक़ी सभु पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि पर दोस्तों हिन औरत जो ध्यानु कैमरा ॾांहुं आहे। दोस्तों इन औरत जी हिन मिस्टेक खे न डायरेक्टर गौर कयो न वरी कैमरामैन गौर कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 65 किस्त नंबर 25। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते कैमरा जे फ्रेम में माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो त हिते ही माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे
ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। ऐं दोस्तो किस्त नंबर 23 में का बि मिस्टेक न आहे, इन करे मूं किस्त नंबर 23 में मिस्टेक न ॾिनी आहे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।